औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। मलफूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु शख़्स अदन नाले नार जी गाधी ते वेही पोख खे पाणी पे पीआरियो। इत्तफ़ाक़ सां हिंदू सोनारे जी ॼञ उन वण जे हेठां मंझंदि जो अची लथी जिथे खूह हो। जॾहिं खाई पी वांदा थिया तॾहिं सभई निंड करण लॻा, पर कुंवार ऐं अदन जूं अखियूं हिक ॿिए सां फासी पयूं। यानी ॿिन्ही तरफ़नि खां मोहबत पैदा थी पई। जॾहिं ॿिनि पहरनि जो ॼञ रवानी थी तॾहिं इश्क जे कुठल खे बेक़रारी थी पई ऐं उथी बि पोयां ॾिसंदो रहियो। जॾहिं ॾिसण खां ग़ाइब थी विया तॾहिं खूह वारे वण ते चढ़ी आस्ते आस्ते मथे थींदो ॾिसंदो रहियो। जॾहिं अखियुनि खां ग़ाइब थी वई तॾहिं महबूब जे दीदार खां बेख़ुद थी टपो ॾिनई ऐं फौत थी वियो। वरी जॾहिं सोनारा कुंवार सां गॾिजी पंहिंजे अज़ीज़नि सां मिलण आया तॾहिं बि साॻी जाइ ते मंज़िल कयाऊं ऐं कुंवार उन नार जे गादी ते इश्क जे कुठल बजाए हिकु औरत खे वेठल ॾिठो। जॾहिं सभु सुम्ही पिया तॾहिं कुंवार उन औरत खां पुछो त हिन नार ते जेको अॻ में मर्द वेठल हुयो उहो केॾांहुं वियो। औरत उनखे सॼो किसो सरबस्तू करे ॿुधायो। तॾहिं मोहबत जे कुठल कुंवार खे तमामु घणो शौक़ु ऐं मोहबत पैदा थी वई ऐं पुछाईं त उनजी क़बर किथे आहे। उन औरत इशारे सां क़बर ॾसियसि। कुंवार उन मिटी जे ढेर मथां वञी पंहिंजे पाण खे उछलायो ऐं साह पंहिंजे महबूब हवाले करे छॾियईं। थोरी देरि खां पोइ सोनारा उथिया तॾहिं कुंवार खे न ॾिठाऊं। ॻोल्हे ॻोल्हे नेठि थकिजी पिया। तॾहिं उन औरत खां पुछाऊं। औरत खेनि समूरी हक़ीक़त बयानु करे ॿुधाई ऐं उन क़बर जो खेनि ॾस ॾिनई। सोनारे पेर खणी वञी क़बर ते बीठा। ॾिठाऊं त हिते कुझु बि न आहे। आख़िर क़बर खोटियऊं तॾहिं कुंवार जी खंभी पोती नज़र आई। बाक़ी कुंवार वञी पंहिंजे महबूब खे मिली ऐं हिननि खे हथ न आई ऐं फ़क़ति हिकु अदन सुतल नज़र आयो। हिन नक़ल शरीफ़ मां सम्झाइणी आहे त इहा सभु यकरंगी मजाज़ी इश्क जी आहे जेका ॿिनि खे हिकु थी करे, पर हक़ीक़ी इश्क जो असर कलम ऐं ज़बान खां बयानु थी न सघंदो। फारसी में शेर आहे जंहिंजी माना हिन तरह आहे त घणा ई ॾिठा अथव जो तलवार हिक मां ॿ कया, मगर इश्क जी तलवार ॾिस त ॿिनि माण्हुनि खे हिकु करे छॾे। दानानि खे शरीयत जी तकलीफ़ आई ऐं बेख़ुद आशिक़नि वटि इश्क तशरीफ़ वठी आयो। काफ़िर खे कुफ़र ऐं दीनदारनि खे दीन मिलियो। अतार जी दिलि खे दर्द जो ज़रिड़ो मिलियो। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह जन फरमाईंदा हुआ त सभु कुझु थियासूं पर अदन न थियासूं। मतिलब त हिन मजाज़ी इश्क में अहिड़ी त हिम्मत ॾेखारी हुई जो पंहिंजी सिर साह उन वाट में सदके करे छॾियईं। आख़िर मतलूब माणे वहदतुल वजूद जे मक़ाम खे हासिल करे वरिताईं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हिकु दफ़ो महमूद बादशाह ते किन माण्हुनि अयाज़ सां वधीक मोहबत करण बाबति एतिराज़ कयो त अयाज़ में ज़ाहिरी का बि ख़ूबसूरती कान्हे, तंहिं हूंदे बि अजायो मथस इश्क थियो आई। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी फरमायो त मुंहिंजो इश्क अयाज़ जी ख़ूबसूरती ते न आहे बल्कि उन जी ख़ूबसूरती ते आहे। हिकु ॾींहुं उन हीअ ॻाल्हि खे सचे साबित करण ऐं इम्तिहान लाइ बादशाह उन्हनि एतिराज़ कंदड़ अमीरनि वज़ीरनि ऐं अयाज़ समेत उन्हनि खे खूह ते वठी आयो ऐं सभिनी खे साम्हूं थी चयईं त अॼु अव्हां खे खूह में विझराईंदुसि, पर ख़बरदार जो मतां पंहिंजा कपिड़ा पुसायव। सभिनी चयो त जीअं अव्हां जी मर्ज़ी। उन खां पोइ बादशाह हर हिक जा जुदा जुदा पेर ॿधराए खूह में विझराईंदो, ॿाहिरि कढराईंदो त उन्हनि जा कपिड़ा आला थियल हुया। बादशाह पुछनि त मुंहिंजो तव्हांखे चयो हो त पंहिंजा कपिड़ा न पिसाइजो, ही मुंहिंजे हुकुम जी बरख़िलाफ़ी छो कयव? तॾहिं सभिनी जवाब ॾिनो त साईं, तव्हां ई त असांजा हथ पेर ॿधराए खूह में विझरायो, पोइ असांजो कहिड़ो ॾोह आहे? उन खां पोइ वरी अयाज़ खे सॼे खेसि मथी सम्झाणी ॾेई ॿियनि वांगुरु खूह में विझरायईं। जॾहिं अंदरि गोता खाई निकितो तॾहिं बादशाह खेसि कपिड़नि पिसाइण बाबति सख़्ती सां पुछो त अयाज़ एलाज़नि ऐं मिनथूं करणु लॻो त साईं, मूंखां ग़लती थी वई आहे, सा माफ़ फरमायो। मूंखे उमेद आहे त तव्हां तमामु घणा महिरबान आहियो, सो मूंखे ज़रूरु माफ़ कंदो।
मथे नकुल शरीफ़ मां हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े थानी रहमतुल्लाह जन जो मक़सूद इहो आहे त मुरीद खे पीरी मुरीदी जा आदाब पूरी तरह बजाइण घुर्जनि ऐं पीर खे बि घुर्जे त महमूद बादशाह वांगुरु थी पवे ऐं मुरीद खे खपे त अयाज़ थी रहे। जीअं हू आज़माइश जी कसोटी ते ख़ालिस ऐं खरो निकितो ऐं ॿिया खोटा थी पिया, अहिड़ी तरह मुरीद खे बि पंहिंजे मुर्शिद जे अदब वारी कसोटी ते पूरो थियणु घुर्जे, तॾहिं ई मुर्शिद मथां महिरबान थी खेसि फैज़याब बणाए छॾींदो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े थानी रहमतुल्लाह जन फरमाइनि था त हिकिड़ो चोर कंहिं शख़्स जो घोड़ो चोरायो, कायूं पियो वियो। हलंदे हलंदे हिकिड़े हंधि सुबुह थी वियसि, तॾहिं हुन घोड़ो ॿधी सुबुह जी निमाज़ अदा कयईं ऐं पंहिंजी हमेशह आदत मूजिबि निमाज़ अदा करे इशराक लाइ उते ई वेही रहियो। अञा हिन इशराक जा नफ़िल शुरू कया हुआ त एतिरे में घोड़े जा मालिक बि उते पहुता। घोड़ो ॾिठऊं त ॿधो बीठो आहे। सुञातऊं पर हैरत में पइजी विया जो घोड़े जो असुलु रंग मटिजी ॿियो थी वियो हो। जॾहिं चोर निमाज़ खां वांदो थियो तॾहिं खांसि घोड़े जी रंग मटण बाबति पुछा कयऊं। चोर जवाब ॾिनो त मुंहिंजी हमेशह आदत आहे त जिते सुबुह जी निमाज़ पढ़ंदो आहियां उते इशराक जा बि नफ़िल पढ़ी पोइ उथंदो आहियां, तंहिं करे इशराक जी बरकत जे करे तव्हांजे घोड़े जो रंग मटिजी वियो आहे। इहो ॿुधी घोड़े जा मालिक पंहिंजो घोड़ो कायूं माठ कयूं हलिया विया ऐं चोर जी ॾोह बाबति उनखे का बि तकलीफ़ ऐं छिकताण कान कयऊं। हिन नक़ल शरीफ़ में असांखे इहा सम्झाणी मिले थी त मथियनि हिकायतुनि मां इहो दर्श मिले थो त निमाज़ हिकु अहिड़ो बहितरीनु हथियार आहे जेको आख़िरी नज़ारात सां गॾोगॾु दुनवी रंजस ऐं मुसीबत खे बि टारे छॾे थो। ज़ाहिरी तरह ॾिसिजे त इहो चोर तोड़े जो चोरी करे आयो हुयो ऐं सग सूदो पकिड़िजी पियो, पर निमाज़ जी बरकत सबबि हिकु त घोड़े जो असुली रंग मटिजी वियो ऐं ॿियो चोरी करण जी सज़ा ऐं मारकुट खां बि अमन अमान में रहियो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ख़लीफ़ो महमूद रहमतुल्लाह अलैह नक़ल करे थो त हेकर आऊं ऐं मियां सुल्तान फ़कीर निज़ामणी गॾिजी दरगाह मुबारक ते संदन ख़िदमत अक़दस में हाज़िर थियासूं। तंहिं वक़्तनि में संदन हुज़ूर मुबारक में ॿाहिरें मुसाफ़िरनि फ़कीरनि मां को हिकु बि हाज़िर कोन हो। पोइ पाण फरमायूं त हिन खां अॻु असांजी दिलि में ख़्यालु आयो त फ़कीरनि जे अचण ऐं हाज़िर थियण में अलाए छो देरि थी आहे, पर पोइ हदीस में नज़र आयो त हिकु भेरे हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे हुज़ूर में हिकु बि असाबी सगुर हाज़िर कोन हो, पोइ दिलि खे इत्मिनान ऐं तसल्ली हासिल थी त हीअ बि मुताबत हुई, यानी हीअ बि हिकिड़ी असांजी मुताबत पूरी थी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मरफूज़ा शरीफ़ मां हिकिड़ो नक़ल आहे त हिकिड़ी कुती लंघनि वटि रहंदी हुई। उनजी आदत हूंदी त जॾहिं लंघा कंहिं शादी मुरादी ते ढोल वॼाइण वेंदा हुआ त हीअ बि उन्हनि सां गॾिजी वेंदी हुई। शादी जे भत मां हॾा सॾा खाई पंहिंजो पेट भरे ईंदी हुई। इतफ़ाक़ सां हिकु भेरे ॿिनि जायुनि ते शादी जो मौक़ो थी पियो ऐं उन ॿिनि शादियुनि जे विचां हिकिड़ो वॾो वाह पाणीअ सां तार पियो वियो त कुती वाह जे भर ॿी भर ढोल वॼण जी आवाज़ ॿुधी पंहिंजी असली आदत मूजिबि ओॾां वञण लाइ वाह मां तरी निकिरण लाइ वाह न लथी। थोरो मसाली त पोयां ॿिए तरफ़ां ढोल वॼण जी आवाज़ कन ते पयुसि ऐं दिलि में सम्झाई त मां ग़लती ते आहियां, शादी हिन भर आहे। अहिड़ी तरह ढोल ॿिन्ही तरफ़नि वॼंदो रहियो ऐं कुती वीचारी वाह जे विच सीर में कंहिं महिल हिन कप ॾांहुं त कंहिं महिल ॿिए कप ॾांहुं तरंदी रही। आख़िर उन जी कश्मकश में उन जे पाणी में ॿुॾी मरी वई, न को हेॾे पहुती न को होॾां पहुती। इन मरफूज़ा शरीफ़ जे नक़ल जी इहा सम्झाणी आहे त मथे हिकायत मां इहो दर्स मिले थो त हक़ीक़ी तालिब खे घुरिजे त मासिवी अलाह खां मोह मटे पंहिंजे दिलि खे सिर्फ़ु अलाह ताला ॾांहुं मुतवजो रखे। ईअं न करे जो कॾहिं ख़ुदा ताला जी तलब में मशगूल थिए त कॾहिं वरी दुनिया जे शुगल में मशगूल थिए। जेकॾहिं ईअं कंदो त जहिड़ी तरह इहा कुती पाणी जे कुंड में मरी वई, हीअ बि गुमराही जे कुंड में बर्बाद थी वेंदो ऐं हमेशह वारे नुक़सान में गिरफ़्तार थी वेंदो। ईअं भिटाई साईं फरमायो आहे त ॾेहां घारे ॾम ॾसी रातियां मिहारी, जेला हिन ॿिन पारई तेला हुन ॿुॾी सुहिणी।